राहुल वैद्य शुभोए बादशाह तेरे कहरे मुंडिया नु तू ना लौंदी है उड़ती फिरती है गड्डी लंगो चलाउंदी है तेरे कहरे मुंडिया नु तू ना लौंदी है उड़ती फिरती है गड्डी लंगो चलाउंदी है पूछी तेरी वखरा है साइज़ मैं तो लगदी बड़ी कैमरे में हो गया तेरा फैन मैं 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 हो गया तेरा फैन Oh let me be your man मैं हो गया तेरा फैन तुमसे ना कोई ऊपर राज की तारीख में पड़ जाए कम अल्फाज आपकी तारीफ में हम ये ना चीज क्या बताए तुम क्या चीज हो ये शायद खुद तुमको नहीं पता कि तुम क्या पीस हो ओ लड़कियां करती रीस तेरी हर चीज तेरा मेकअप कपड़े सैंडल बैग सर से पाँव तक तू स्वैग नखरे तेरे 36 उम्र 19 की मुड़िया दिलाड़ तू वेरी रूड आग लगा दे तेरा एटीट्यूड दुनिया चाहे कुछ भी बोले मैं तेरा फैन हूँ तेरा कूलर हूँ तेरा एसी हूँ तू एमिनेम मैं स्टैन हूँ साथ के चले मेरे फोटोग्राफ दे दे दिल पे ऑटोग्राफ गलती वलती कर डालू तो बेबी मुझको कर दिया माफ जो भी तू पानी है वो फैशन हो जाता है तेनू तक बाकी कुड़ियां नु डिप्रेशन हो जाता है जो भी तू पानी है वो फैशन हो जाता है तेनू तक बाकी कुड़ियां नु डिप्रेशन हो जाता है फुल एटीट्यूड कितने करोड़ बकरी हो रही टाइम नहीं मैं हो गया तेरा फैन 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 Oh let me be your man मैं हो गया तेरा फैन आके चला जाता
जी कोयो सरदार भाई आयो न जी कोयो जे कोयो जो हींअर मास्टर मां ॾिसी आयो आहियां पंहिंजे अखियुनि सां नूर भांडारे जो कसम मां ॾिसी आयो आहियां। अखियुनि सां ॾिठई? हा साईं। हा कूड़ कोन्हे न? कूड़ न आहे, कूड़ हुजे लानत हुजे मूं ते। इहो रुगो अचे हमरा मूंखे तव्हां कढी ॾियो या मूंखे इजाज़त ॾियो त मां पूरो कयांसि। तूं बस करे वेही रहो हाली। मुंहिंजी दिलि नथी पत करे साईं। मूंखे हींअर खां इजाज़त ॾियो। मूंखे उहा ख़बर आहे जेको मास्टर ग़रीब पंहिंजे ॿारनि जा रत चूसींदो आहे। रत चूसे न चूसे मूंखे तव्हां इजाज़त ॾियो। मुंहिंजी अंदर जी बाहि मचल आहे फड़कियल आहे। मूंखे अंदरां ॾियो। मां अॼु मास्तर खे न छॾींदुसि। उहा मूंखे ख़बर आहे। तोखे ख़बर हुअणु घुरिजे। मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। हलियो वञ भाई मास्तर सां पुॼी वठंदासीं असां। ठीकु आहे तव्हांजी मर्ज़ी आहे। मां हाणे हलां थो। बाक़ी तूं हारी आई त पंहिंजो कमु वञी कर। हारी मां आहियां तव्हांजो हुकुम खपे अखियुनि ते। मां ज़मीन छेड़ींदुसि पर मास्तर मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। अचे इहो रुगो मास्तर। जी सरदार। खसे जो मूंखे ॿारनि लाइ गाॾी कान्हे का। मुंहिंजो मतिलबु आहे त मूंखे पंहिंजे लाइ गाॾी कान्हे। हुकुम खपे सरदार। सम्झई? हुकुम खपे। मास्टर अचे बकाया मैं मास्टर के ॾिसां। अरे तव्हां तयारी आहियो? हा तूं जी? हा तयारी आहे फुल। हेॾे थी भई कांकी न्या गुरु तूं पैसे का न बीह। तूं ॿुधा तयार नहीं न? साईं मुझे ला चाहे तो भींगे न पटना में शुरू किया जी। ओ साईं मुझे ला चाहे को ओके बाबा पापा वठी ता जो इंतजार पापा हमके कुछ ने खबर अदर जी बाय साईं नथी थदी के खड़ी चला रे ओ जारा दे हिल रही दे। सरदार लेता लो शुरू आता बता तो के छा खपे? ओके ओ जारा खपने मास्टर मां बाजे अखिल सा ॾिसी आयो आहियां। अचो हलो ओ चार्ज बंद। हेरे जाता वो करी। हेरे हल तो हलो बड़ा नहीं तपियो वा। हां हाय मैं करे चल सुबान बांध कई नथी दे अलग हेरे साला खेर हलो बड़ा करे यो जी तपियो हल हलो ना घर जे चई हां मां तो थोड़ी खणी चटा बला तू पानी दे बला हलो ना घर हां पानी करी में दई छा पया 6 बजे हेंजर में उस समय कार्य में मरी अगे रंगो थे भलो वे रे एगा रंग फिटियो हां वे ओ ये अंदर लग गया पर ट्रे बोली खणी आन चालन दी ना हां 8 बजे मां पण खर्चे तो पर 50 किलो दे खबर हां अदा छा सोते थोड़ा रात पे होते यार ये हमरा लगे त मुखे खतरनाक थो ये त लिफ्ट जांस वरी पे मुखे गिची में पेजी वने हल हला खैर कंदो जांस थो तू बला हिन के खयो ना मां तो हुतां हे विचा रस्तो वठी तो सदो हल हां हां मां ॾिसां हां छा केसि हलंदो केसि आउ बस थोरो आहे ता पंध अगते बाबा रखे हां थोरो आ पंध बस ता बापेर मां लाड़े थे आया बढ़िया अच्छा देता है गाड़ी बंद कर यार अच्छा चले को बरस लट यार ये वाला क्या रहा जो अच्छा हलो मत कर
अगम थी चला की ना करे अरे अतो करियो अतो तो अदर को मखणिया हाँ हानी मारा खाना पता मुखे पीछा काढून पता न त पेर जाए बाचा ट्राई भी दा अदा कमी बुको है यार कम पट्टे यार आए छा है ना बीच साल थोड़ा बाट में मतलब मम्मा खाई का चालाकी करने की कोशिश न कजा चमके बुधाए तो कलो को पैर चलो कलो को सही नहीं छुआ सजे तरमी जको सा खास मानू आ न खुशक इने के कुछ भी थियो ता बिनी की लेड़िए मत था समझो एलो जलील कंदो सावे जो पूरी दुनिया ॾिस अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम मलाना माता जी खबर अब दवाना है केवा ने बा हमरा ने मा को आसा हमरा बा खुशक वाणी लकी वाला केड़े के गोली कहे तो के बताया तो खुशका मला का खबर पड़े गाड़ी सीधो था ऐसा हम हानी हलऊ तो आसा दे हमरा के गोली लगिया अला बे हमरा के लगिया बिल्कुल कूड़ हूं तो हलऊ तो हुआ दिसना दा खबर पड़ी ना गोली थी ना है तो खुशका के गोली लगिया अच्छा मुसा हेलो